मुंहिंजो तालुक़ु जीअं अदा ॿुधायो त ॾोकिरीअ खां आहे। मुंहिंजो स्टार्ट ॾोकिरीअ खां थियो ऐं मुंहिंजो तालुक़ु उन मतिलबु ज़मींदार घराणे सां हो जंहिं दौर में औरतुनि जी एजुकेशन जो कॉन्सेप्ट ई न हो त छोकिरी पढ़ी कंदी छा, कहिड़ो कमु कंदी, कहिड़ो कमाए खाराईंदी। सो बहरहाल मुंहिंजी तालीमी सफ़र में मुंहिंजी अमड़ जो वॾो किरदारु रहियो। मां इब्तिदाई तालीम मैट्रिक ताईं जेको आहे ॾोकिरीअ मां हासिलु कई। उनखां पोइ जेको आहे पंहिंजे अमड़ जे शहर रतोदेरो वियसि, छो त ॾोकिरीअ में गर्ल्स कॉलेज न हुयो ऐं उते मसइला हुया। मां मास्टर सिंधी लिटरेचर में कई ऐं इन दौरान मां गवर्नमेंट स्कूल में एज़ अ टीचर बि कमु करणु स्टार्ट कयो। 99 में जेको आहे मुंहिंजी शादी थी ऐं शादीअ खां पोइ मां कराची शिफ्ट थियमि। उतां मां वकालत जी डिग्री हासिलु कई, छो त मूंखे हिकिड़ो जुनून हुयो त कमु करिणो आहे, पढ़णो आहे, अॻिते वधिणो आहे। 2004 में मूं पहिरीं इम्पोर्ट एक्सपोर्ट जी पंहिंजी कंपनी ठाही। 2005 में जॾहिं मुंहिंजो कम्यूनिटीअ सां कमु करण जो जेको स्टार्ट थियो उहो 2005 में मां पंहिंजे ॻोठु वियसि। उते पंहिंजी हिकिड़ी दोस्त सां गॾिजी हिकिड़े घर में वियमि। उते हिकिड़ी मतिलबु असांजी औरत हुई जेका 9 महीननि जी उमेद सां हुई ऐं एॾो सुठो सर्कल दस्तरख़्वान ते वेठी ठाहे पई। पर उन वटि पैसा न हुया। कंहिंसां ॻाल्हि पई करे त मूं वटि पैसा न आहिनि त मां जेको आहे पंहिंजो इलाजु कराए सघां या डॉक्टर ॾे वञी सघां। त उन वक़्तु मूंखे इहो ख़्यालु आयो त मां हिन जी मदद कयां, पर मदद करण जो कीअं कयां, छा चवां हुनखे। मूं पंहिंजी दोस्त खां उहो कपिड़ो वरितो। मां चयो हिन ते जेतिरा सर्कल अचनि था बग़ैर सोचे सम्झे तूं ठाहे, तोखे 2000 एडवांस आहे, पर पहिरियां पंहिंजो इलाजु कराए। जॾहिं उन उहे सर्कल ठाहिया ऐं मूंखे ॾिनई ऐं मां उन ते कुझु शर्टूं डिज़ाइन करे कराची क्लब में जॾहिं पंहिंजी दोस्तनि खे उहे ॾेखारियूं, उहे त अधु कलाक में सेल थी वियूं ऐं मुआवज़ो बि सुठो मिलियो। उनखां पोइ मूं 2006 में पंहिंजी ॿी कंपनीअ जो बुनियादु विधो, सुंदरतास कलेक्शन जे नाले सां। छो त उन वक़्तु मुंहिंजो मक़सदु ऐं सोच इहा हुई त मां पंहिंजी जेको सिंधी औरतुनि जी महारत आहे उन्हनि खे कारोबार जी सिख्या ॾियां, उन्हनि खे मतिलबु मुल्क में दुनिया में खणी वञा। हिन वक़्तु तक़रीबन 6000 औरतूं आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में जिन सां गॾु मां कमु पई कयां। ऐं मुंहिंजी जदोजहद जी कहाणी त तमामु डिघी आहे, लेकिन टाइम तमामु घटि आहे। उन जे करे मां सिर्फ़ु इहो ॿुधाइणु चाहियां थी त ॾोकिरी शहर खां मां सफ़र कंदे दुनिया जे केतिरनि मुल्कनि में वियमि, उन में कारोबार कया ऐं जेको आहे पंहिंजी औरतुनि जी जेको आहे बिज़नेस जे लाइ कमु कयो। मां हिन वक़्तु कराची चैम्बर ऑफ कॉमर्स जी जेको दुनिया जो मतिलबु असांजे पाकिस्तान जो वॾे खां वॾो चैम्बर आहे उन जी मैनेजिंग कमेटी में रही आहियां। हिन वक़्तु सीनियर एडवाइज़र बि आहियां। उन खां अलावा पाकिस्तान अफ़गानिस्तान जॉइंट चैम्बर ऑफ कॉमर्स जी फार्मर डायरेक्टर बि आहियां। ॿियो मूंखे इहा ख़ुशी थींदी ॿुधाईंदे त सिंध जी मां पहिरीं औरत आहियां जंहिंखे आईविक फाउंडेशन USA 2016 में बेस्ट बिज़नेस वूमेन जो अवार्ड ॾिनो। ऐं मुंहिंजी जेका जीअं ॿुधाइनि अदाजंत टेक्सटाइल आहे जेका मां हिकिड़ो पंहिंजो, छो त मां कारोबारी ज़हनत जी आहियां, हिकु कंपनी ॿी वरी टी, उन में मां इहो कयो आहे पंहिंजी क़ौम जे लाइ या पंहिंजे माण्हुनि जे लाइ त 80% जेके मूं वटि कारीगर आहिनि उहे सभु सिंधी ऐं उन्हनि खे रिहाइश ॾिनी वेंदी आहे, खाधो पीतो ॾिनो वेंदो आहे ऐं उन्हनि जे ई पैसनि मां वरी पोइ एडजस्ट बि थींदो आहे। लेकिन स्टार्टिंग में उन्हनि जी इहा हेल्प कंदी आहियां। बसि इहो मुंहिंजो सफ़रु आहे त मां पंहिंजे सिंध जे अजरक, सिंध जो हुनर, सिंध जे माण्हुनि लाइ कुझु करे सघां। मां तव्हांखां इजाज़त वठंदमि शाह साईं जे हिन शेर सां त साईं सदाईं करे मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करे। शुक्रिया।